अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पंहिंजा वरी जंदा नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो इन तफ़सील ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त छा जेको आहे सिकू जेको आहे पंहिंजे भेण जे मुड़ुस जे कातिलनि खे ॻोल्हण में कामयाबु थी वेंदो। छा रूंडे वारा सिकू जी भेण खे सिकू जे हवाले कंदा? छा जेको आहे सोणी जेको आहे सिकू जी भेण खे आज़ादु कंदी ऐं जेको आहे सिकू जे हवाले कंदी? छा सिकू सां सोणी पंहिंजे जेको आहे पंहिंजी जेको आहे भाॼाई खे मिलणु छॾींदी? हिन तफ़सील ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ नई ख़बर मां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंहिंजा वरी जंदा नई एपिसोड में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त रूंडो जेको आहे रस चाकर खान जे अॻियां बकवास करे वेंदो त जेको आहे मूंखे त शक पंहिंजी भेण में बि आहे। जंहिं खां पोइ चाकर खान तमामु घणो गुस्से में ईंदो आहे, चवंदो त तुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? त छा जेको आहे हसीना बेगम बि जेको आहे इन खून में शामिलु आहे? त रूंडो चवंदो त न मुंहिंजो लफ़्ज़ निकिरी वियो, पर असुल में हसीना बेगम शामिलु न आहे। त पोइ चाकर खान जो शक अञा वधी वेंदो ऐं पोइ चाकर खान जेको आहे सोरर सां सलाह कंदो त जेको आहे जेकॾहिं इन खून में हसीना बेगम जा हथ आहिनि त पोइ पक ॼाण त जेको आहे रावल जे खून में बि हसीना बेगम जा ई हथ आहिनि। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सिकू बार जेको आहे पंहिंजी भेण सां मिलणु ईंदो, लेकिन जेको आहे गुलशे जो भाउ उनखे मिलणु कोन छॾींदो ऐं रूंडे वारा सख़्तु उन ते पैरो ॾींदा ऐं कॾहिं बि उनखे मिलणु न छॾींदा। लेकिन सुहिणी उन सां वाइदो कयो आहे त मां तोखे जेको आहे पंहिंजी भेण सां मिलणु छॾींदसि ऐं ईअं ॾिसंदो त ईंदड़ एपिसोडनि में ज़रूरु जेको आहे सुहिणी उनखे छॾींदी पंहिंजी भेण सां मिलण लाइ। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सावल खान ऐं जेको आहे हैदर पाण में जेको आहे साज़िशूं ऐं सलाहूं कंदा त आख़िर जेको आहे रूंडे वारनि ऐं जाबिर वारनि खां जेको आहे हक़ीक़त कीअं बयानु करायूं ऐं उन्हनि खां कीअं जेको आहे पंहिंजे भाउ जो खून कीअं मंझरायूं। ऐं पोइ जेको आहे ईंदड़ एपिसोडनि में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त हैदर खे जेको आहे सावल खान इस्तेमालु कंदो ऐं सावल खान हैदर खे जेको आहे जाबिर ऐं रूंडे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदो ऐं जेको आहे हैदर बि रूंडे वारनि खे ऐं जाबिर वारनि खे इस्तेमालु कंदो, पर जाबिर वारा जेको आहे वॾा कमीना शख़्स आहिनि, उहे कॾहिं बि इस्तेमालु न थींदा ऐं वेतर उहे हैदर खे ई जेको आहे ऐं होॾो दोस्तों हसीना बेगम पंहिंजी चालनि में कामयाबु कोन वेंदी ऐं होॾो चाकर खान जे बि नज़रुनि में अची वेंदी। दोस्तों असांजो रिपोर्ट कीअं लॻो पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाए करे घंटी ते टिक करे आल जो बटन खे ऑन करे छॾींदा त जीअं हर ईंदड़ नई ख़बर मां ॿाहिरनि ताईं